कंडियारो भरिसां ॻोठ सैयद कको शाह जे रिवासी सैयद बिरादरी जे माण्हुनि पारां मरी बिरादरी जे बासरनि जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते सैयद बदरुद्दीन शाह, सैयद कमरुद्दीन शाह, सैयद इमरान शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त ॻोठ भरिसां सिंध ज़रई ज़मीन आहे जंहिं ते मरी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बासर गुलशन मरी, बशीर आरिफ मरी, ग़ुलाम मुस्तफ़ा मरी ऐं ॿिया असांजी ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि करे रहिया आहिनि, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि जो चवणु हो त बासर ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जिन ते 11 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। हाणे वरी हू पंहिंजे नौजवान महबूब मरीअ खे पाण गुम करे असां मथां अगवा करण जो इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुननि जो चवणु हो त कुझु वक़्तु अॻु असांजे अज़ीज़ सैयद फ़िरोज़ अली शाह खे क़तलु कयो वियो हो, जंहिंजे मज़कूरा माण्हुनि ते मोहब्बत तेरो थाणे ते केस दाख़िल थियल आहे। हाणे असांजी ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिशि कई पई वञे। असां पुलिस जे आला अमलदारनि खे पिणु लिखत में आगाही ॾिनी आहे। असांखे मौतमार धमकियूं ॾिनी पई वञनि, जंहिंजी असां वटि रिकॉर्डिंग बि मौजूदु आहे। ग़रीब मिसकिन हुजण करे केर बि मदद करण वारो तयारु न आहे। ज़मीन बि असांजी आहे, ज़ुल्म बि असां सां कयो पियो वञे। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध, TIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशर फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ करे ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में SSP नौशर फ़िरोज़ जे ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।